नाज़रीन, कंडियारो वेझो मेहरापुर वासी नींगर जो शाख मां लाश मिलियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी कंडियारो जो रिपोर्टर मुमताज़ मला। जी मुमताज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, कंडियारो भरिसां लंडो मोड़ी शाख वटि हिकु नामालूम नींगर जो जेको आहे लाश ॻोठाणण पारां लुंड ॾिठो वियो। अहिड़ो इतलाउ ॻोठाणण पारां हद जे कंडियारो थाणे ते ॾिनो वियो, जंहिं बैदि कंडियारो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नींगर जो जेको लाश आहे उहो मक़ामी माण्हुनि जी मदद सां पाणी मां ॿाहिरि कढाए जेको कंडियारो जी तालुका अस्पताल मुंतक़िल करायो वियो आहे। जिते जेको नींगर जी जेका सुञाणप आहे उहो मेहरापुर वासी आहे किरण भील ऐं पुटु आहे रमेश भील जो, जेको मेहरापुर जो रहवासी ॿुधाए पियो वञे। अहिड़ो इतलाउ पोते जे नींगर जे वासण खे ॾिनो वियो, जेके संदसि वारस संदसि पीउ जेको आहे कंडियारो तालुका अस्पताल पहुची महिरान टीवीअ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हुन ॿुधायो आहे त जेको आहे नींगर गुज़िरियल ॾींहं खां गुम हुयो, जंहिंजी घणी ॻोल्हा बावजूदि जेको आहे को पतो न पियो। अॼु सुबुह इहो इतलाउ मिलियो आहे त नींगर जो जेको लाश आहे जेको आहे शाख मां मिलियो आहे ऐं असां सुञाणप कई आहे त नींगर जो लाश असांजो आहे। अहिड़े हवाले सां ॿुधाईंदो हलां त ज़रूरी कारवाई जेको नींगर जो जेको लाश आहे उहो वारसनि हवाले कयो आहे। जी मुमताज़, तव्हांजी महिरबानी।